नज़र कयो अल्लाह जी मदद हिन वक्त भी आहे, अल्लाह जी मदद हिन वक्त भी आहे। तोड़े जो असांजे कमियुनि ऐं कोताहियुनि जे करे थोड़ो देर सां छो न मिले, लेकिन अल्लाह जी मदद हर वक्त इंसान सां मोमिननि मुसलमाननि सां गॾु रहंदी आहे। अफ़गानिस्तान खे ॾिसो, 2002 खां वठी अञा बि 2001 खां वठी इहो अमेरिका, इहो नेटो, इहे मुकम्मल जेका बि फ़ौज हुई, इहे सभु हिते लथल हुया। 20 साल ताईं पंहिंजे मुकम्मल हथियारनि सां अफ़गानिस्तान ते कब्ज़ो हुयो। अफ़गानिस्तान जी हुकूमत बि मुखालिफ़ तालिबान जी, ऐं होॾो अमेरिका जेको पाण खे हिन वक़्तु ईअं सम्झो त पाण खे कूड़ो ख़ुदा सम्झी रहियो आहे। अमेरिका पाण खे ख़ुदा सम्झे थो। इहो अमेरिका जीअं फ़िरऔन पाण खे ख़ुदा सम्झे पियो, जीअं निमरूद पाण खे ख़ुदा सम्झे पियो, त उन्हनि जो अंजाम बि क़रीब हुयो ऐं क़रीब थी रहियो। उन वक़्तु जेके मज़लूम हुया उन्हनि ॾिठो, फ़िरऔन जो अंजाम मज़लूमनि ॾिठऊं त कीअं ॿुॾो हिन वक़्त ताईं अल्लाह ताला जिस्म बाक़ी रखियो आहे। त तव्हां दुनिया वारा बि ॾिसो त उहो वक़्तु परे न आहे जो इहो अमेरिका जेको पाण खे ख़ुदा सम्झे थो फ़िरऔन ऐं निमरूद वांगुरु, इंशाअल्लाहुल अज़ीज़ उहे मुजाहिद आहिनि हिन वक़्त में जेके अमेरिका खे बि गोॾनि ते झुकाईंदा इंशाअल्लाह ताला। हे त अमेरिका आहे। अमेरिका जो अॻियों पीउ जेको रूस पाण खे ख़ुदा पियो सम्झे पियो, दुनिया में सुपर पावर रूस सम्झे पियो मां आहियां, सुपर पावर पियो पाण खे सम्झे। जेकॾहिं दुनिया जो कोई काफ़िर पाण खे सुपर पावर सम्झे थो त मुसलमान ऐं मुसलमान जो अल्लाह सुप्रीम पावर आहे। जेकॾहिं काफ़िर सुपर पावर सम्झे थो त मुसलमान ऐं मुसलमाननि जो ख़ुदा हे सुप्रीम पावर आहे। सुपर पावर खां मथे सुप्रीम पावर जी ताक़त आहे, जेको अल्लाह जॾहिं पंहिंजी लठ फेराईंदो आहे त पोइ काफ़िरनि जो इहे कंध बाक़ी न आहिनि रहंदा। अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान पाक जे अंदरि फरमायो आहे त इन्हनि काफ़िरनि ऐं मुशरिकनि जे, अल्लाह जे रसूल फरमायो त इन्हनि काफ़िरनि ऐं मुशरिकनि जे गर्दनुनि खे वार करे गर्दन कुटियो, वज़रिबू मारियो इन्हनि खे, छो त इहे अल्लाह जा दुश्मन आहिनि, अल्लाह जे रसूल जा दुश्मन आहिनि। अल्लाह ताला फरमायो ओ मोमिनो या अय्युहल्लज़ीना आमनू इन तंसुरुल्लाह यंसुरकुम, तव्हां सम्झो था त असांजी मदद छो थी थिए, असांजी दुआ क़बूल नथी थिए, असांजी मदद कॾहिं थींदी? अल्लाह तो फरमाए शर्त हिकिड़ो आहे, तव्हां दुनिया जा मोमिन मां अल्लाह जी मदद कयो त मां रब तव्हांजी मदद कयां। इन तंसुरुल्लाह यंसुरकुम, तव्हां बि त मदद कयो न, कुझु तव्हां में बि त हिम्मत हुजे त पोइ मां अल्लाह तव्हांजी मदद कयां। इन तंसुरुल्लाह यंसुरकुम, मां रब तव्हांजी मदद कंदुमि। वई सबित अक़दामकुम, तव्हांजे कदमनि खे मज़बूत तरीन बणाए छॾींदुसि, जो थोरे हूंदे बि तव्हां घणनि ते ग़ालिब थी वेंदव। हे अल्लाह जी तरफ़ों मदद आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त चल असां ई तव्हांखे दिलि जे अंदरि इहो जिहाद वारो जज़्बो नसीब फरमाए। अल्लाह ताला असांजे दिलुनि खे इन तरफ़ मोड़े ऐं लाड़े। तव्हां असां क़ुरान जो मुतालियो कयूं, क़ुरान खे ॾिसो त अल्लाह ताला केतिरो जिहाद जो हुकुम कयो आहे, तमामु घणो। अल्लाह ताला फरमायो आहे वअइद्दू लहुम मस्ततातुम मिन कुव्वह व मिन रिबातिल खैल। पाण अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, अल्लाह जेको क़ुरान में फरमायो आहे वअइद्दू लहुम मस्ततातुम मिन कुव्वह, इन कुव्वत मां मुराद छा आहे? पाण अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो तीर, हे जेको तीर उछलायूं था उन वक़्त में तीर हुया। जेकॾहिं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम चवनि बम ठाहियो, अल्लाह जा रसूल उन वक़्तु चवनि एटम बम ठाहियो ऐं मिज़ाइल ठाहियो, त शायदि उन वक़्त जा माण्हू न सम्झी सघनि। तंहिंजे करे पाण अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अर रम्य, जेका बि शइ तव्हां उछलाए काफ़िर ॾे हणो इहा तव्हांजे लाइ ईअं सम्झो त कुव्वह में आहे। अल्लाह ताला फरमायो वअइद्दू लहुम मस्ततातुम मिन कुव्वह, अगरि कुव्वत हूंदी त पोइ रब तबारक व तआला फरमायो इहे काफ़िर बि तव्हां खां डिॼंदा, मां रब जा दुश्मन बि तव्हां खां डिॼंदा, तव्हांजा दुश्मन बि तव्हां खां डिॼंदा। असांजा अरब सॻोरा हुकुमरान, वॾियूं वॾियूं हुकूमतूं, वॾे में वॾा पैसे वारा, लेकिन अॼु ताईं पंहिंजो हथियार कोन ठाहे सघिया आहिनि। छा आहे उन्हनि वटि? अयाशी। अरब रुगो अयाशी में लॻा पिया आहिनि। हालांकि इन्हनि खे त उम्मत मुस्लिमा जी अॻवानी करणी हुई। जॾहिं अरब मुसलमान जंहिंजी तरफ़ क़ुरान उन्हनि जी ॿोली में आयो आहे, जॾहिं उन्हनि हिन क़ुरान खां मुंहुं मोड़ियो त पोइ इहे थोरा जेके काफ़िर आहिनि इहे सभु ॾिसो त अरबनि जे मथां हावी लॻा पिया आहिनि। फ़लस्तीन बि त अरब आहे, गज़ा बि अरब आहे, अरब आहिनि उहे,
अल्लाह सां सच्चा आहिनि गज़ा वारा, फ़लस्तीन वारा। पाण अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो फ़लस्तीन ऐं बैतुल मुक़द्दस जे आस पास में रहण वारा सभु मुस्लमान बरकतुनि वारा आहिनि। अल्लाह जे रसूल जी मुबारक ज़ुबान मां लफ़्ज़ निकिता आहिनि, बरकतुनि वारा आहिनि। लेकिन अॼु ॾिसो त कीअं वीचारा अकेला लॻा पिया आहिनि। 2 खां 3 साल थी विया आहिनि उन्हनि सां पई थी जंग हले। इहो इसराइल हेतिरो मुल्क आहे, इसराइल नंढड़ो मुल्क आहे। यहूदियुनि जी दुनिया सॼी में आबादी 80 लख आहे। यहूदी पूरी दुनिया में 80 लख जी आबादी आहे। लेकिन इहे सिर्फ़ु दुनिया में 80 लख माण्हू एॾो इंतशार करे वेठा आहिनि जो सभिनी दुनिया वारनि खे यरग़माल बणाए छॾियो आहे। इहो तॾहिं थियो आहे जो पाण अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो, पाण फरमायो इज़ा तबायअतुम बिल अयनह, जॾहिं तव्हां दुनिया जा मोमिनो, पाण खे मोमिन सम्झण वारो, जॾहिं तव्हां व्याज वठणु लॻंदव, हिक ॿिए में व्याज हलाईंदव, इज़ा तबायअतुम बिल अयनह, तव्हां व्याज इहो रिश्वत इहा हिक ॿिए में वापार जे तौर ते हलाईंदव। ऐं फरमायो व आख़ज़तुम अज़नाबल बक़र व रज़ीतुम बिज़्ज़रअ, तव्हां इहो चाहींदव त दुनिया हासिल कयूं, जेकॾहिं हारी आहे त उहो चाहे थो मुंहिंजो कमु आहे मां बनी कयां, बनीअ मां जेको नफ़ो मिले पाण बि खावां, बचनि खे बि खारायां। न अलाह जो फ़िक्र आहे, न दीन जो फ़िक्र आहे, न पंहिंजी आख़िरत जो फ़िक्र आहे। अगरि वापारी आहे उनखे पंहिंजे वापार जी लॻी पई आहे, जेकॾहिं दुनिया जे कंहिं ॿिए तबिके में आहे उनखे पंहिंजे पेट जी लॻी पई आहे। अल्लाह जे रसूल फरमायो व तरक्तुमुल जिहाद, तव्हां दुनिया जे रौनकुनि में लॻी पवंदव ऐं जिहाद खे छॾे ॾींदव। जॾहिं जिहाद तव्हां छॾियो सल्लल्लाहु अलैकुम दल्लन, फरमायो जॾहिं जिहाद मुस्लमाननि मां ख़तमु थींदो त पोइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त मुस्लमाननि जे मथां अहिड़ा माण्हू मुक़ररु कंदो, मुसलत कंदो, जेके हमेशह मुस्लमान खे ज़लील कंदा रहंदा। हिन वक़्तु ॾिसो त मुस्लमान खे का इज़त आहे, केरु इज़त करण वारो आहे मुस्लमान जी? मुस्लमान जी बि इज़त कोन थो करे, काफ़र काॾो इज़त कंदो। फरमायूं अहिड़े क़िस्म जा माण्हू तव्हां जेकॾहिं थींदव त पोइ अल्लाह तव्हांजे मथां इहे थोरा माण्हू मुसलत कंदो, जेके तव्हांखे ॿिया आज़माइशुनि में तकलीफ़ुनि में विझंदा। साईं भला कॾहिं इहो ख़तमु थींदो? पाण फरमायो एसी ताईं हत्ता तरजिउ इला दीनिकुम, जेसी ताईं तव्हां हिन क़ुरान जी तरफ़ सभु मोटी अचो, क़ुरान ते अमल कयो त पोइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हांजी मदद कंदो। अचो क़ुरान जी तरफ़, क़ुरान तव्हांजी मदद कंदो, अल्लाह तव्हांजी मदद कंदो। रब करीम उहो आहे, अल्लाह जो वाइदो आहे, मां हिन दीन इस्लाम खे ग़ालिब रखंदुमि। रब करीम उहे अफ़राद पैदा कंदो रहंदो हर वक़्त में, जेके क़ुरान ऐं ईअं सम्झो त मोहम्मद मुस्तफ़ा जे फ़रमान जी हिफ़ाज़त कंदा रहनि था ऐं कंदा रहंदा। बल्कि तव्हां असां ॾिसूं त असांजो इन में केतिरो हिसो लॻी वियो, छो त ज़िंदगी पई थी गुज़रे। असां ॾिसूं अॼोको ॾींहुं जेको सॼो असांजो गुज़रे थो, असां ॾिसूं त हिन ॾींहं में असां केतिरो हिसो पंहिंजो लॻायोसीं अलाह जे लाइ, दीन इस्लाम जे लाइ। कॾहिं ॾिसूं त सही असां। ऐं जंहिं वक़्त में क़ाइदे आज़म मोहम्मद अली जनाह पाकिस्तान जी करारदाद पेश कई हुई अक़वाम मुत्तहिदा में, उन वक़्त में उन सां गॾोगॾु क़ाइदे आज़म मोहम्मद अली जनाह उन करारदाद सां गॾु फ़लस्तीन जी करारदाद बि पेश कई त फ़लस्तीन बि आज़ादु मुल्क आहे। उन वक़्त में इसराइल कोन हुयो। 1 साल बाद में हिन पाकिस्तान ऐं फ़लस्तीन जी करारदाद जे मुक़ाबले में इहो हिकिड़ो गुंडो पैदा कयो वियो, जेको हर वक़्तु इन्हनि ॿिनि मुल्कनि सां साम्हूं बीठो आहे। तंहिंजे करे असांजे मथां ज़रूरी आहे मुस्लमाननि जे मथां त हाणे त ख़ुदारा ग़ैरत जी गोरी खाओ, कुझु अल्लाह जे रसूल जी लज रखो, कुझु मुस्लमाननि जी लज रखो, कुझु पंहिंजे अंदरि ईमानी ग़ैरत आणियो, जो तव्हां इन्हनि यहूदियुनि खे कंट्रोल नथा करे सघो। हालांकि अल्लाह जे रसूल फरमायो अख़रिजुल यहूद मिन जज़ीरतिल अरब, जज़ीरतुल अरब मां यहूदियुनि खे निकाली ॾेई छॾियो ॿाहिरि। हे फ़लस्तीन जो इलाइक़ो जिते इसराइल ठहियो आहे, हे बि त जज़ीरतुल अरब आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मदीने मां यहूदियुनि खे कढो, ख़ैबर में रहिया, फरमायो ख़ैबर मां कढोन, क़ुरैज़ा में रहिया, क़ुरैज़ा मां कढोन, बनू नज़ीर में रहिया, बनू नज़ीर मां कढी करे तमामु परे विहारे वियो। हज़रत उमर साईं ऐलान कयो पंहिंजे दौरे ख़िलाफ़त में यहूदियुनि खे इतों बि लॾायो, अञा परे विहारियो। हज़रत उमर साईं फरमायो जेकॾहिं मां अञा बि ज़िंदा रहियुमि, ईंदड़ साल मां ऐलान कंदुमि त यहूदी जेके बि आहिनि, को बि यहूदी अरब मुल्क में नथो रही सघे। लेकिन उन खां पोइ इहे यहूदी वरी आबाद थिया। ग्रेटर इसराइल, सिर्फ़ु इसराइल न, नालो ॾिसो, इन जो मतिलबु आहे वसी तरी इसराइल, वसी तरीन।
तमामु वॾो वॾे में वॾी रियासत इसराइल ऐं वॾे में वॾी रियासत जो तसवुरु केतिरो आहे उन्हनि जो ख़बर आहे तव्हांखे। हिन वक़्तु बि पंहिंजे तक़रीरुनि में नारो हणनि था त ओ यादि कयो जंहिं वक़्त में तव्हां ख़ैबर में असांखे भॼायो हुयो, उहो ख़ैबर असांजो मुंतज़िर आहे, असां ॿीहर ख़ैबर में वञी आबाद थींदासीं। हता की यहूदी एतिरो बि चवनि था ओ मुस्लमानो तव्हांजी गैरत खे ललकारे चवनि था, ओ यहूदी चवनि था त तव्हांजे शहर खे पंहिंजो मुक़दस शहर मदीनो सम्झो था, इहो मदीनो बि असांजे अबनि ॾाॾनि जी मिल्कियत आहे, छो त हिते पीरो यहूदी आहे। हिन जो एतिरो वॾो ज़हन आहे, लेकिन असां मुस्लमाननि जो ज़हन केतिरो आहे? असां रुगो मुस्लमाननि जा हुकुमरान ग़ुलामी करण में पूरा आहिनि, बसि इन खां ॿाहिरि कोन। अलाह खां दुआ आहे वरी बि रब करीम इन्हनि मुस्लमाननि खे गैरत अदा फ़रमाए ऐं असांखे सुठा हुकुमरान अदा फ़रमाए।